मां बहन जा बार पढ़न था मां ना पढ़ा। तू पढ़ी सगी तो पर कुछ टाइम इंतजार कर। जहांगीर जा पी जहांगीर पाण तो जाए। छोरे जो दिमाग खराब चाहे इस इज्जत सा वनी कम करे जेडी मन दोस्तन सा साची वे हूं तो जो तो तालीम और पिट को तो सब छडे ही न तो सर बाऊ तो बता तांजे नंढड़े पढ़ायो तू पढ़ी छा थींदे स्कूल में है तुझे दिमाग सही है तुझे ने पी के खबर पई ॾाढी मार ॾींदई। छोकरो तुंहिंजो ज़हीन ना बाबा पढ़ी पवंदो सुधरी पवंदो। तो जो मकसद है यो घर जो चुल्हो बंद थे जेको हिकड़ो डी अचे 4 ॾींहं जो करो कम दिखदो तो फिर वो घर वञण रे लाया बचोरे जी खल यो तो बता जहांगीर किथे आ दुकान पे आए। हां दुकान ते वेला अचण तडीस बाबा उस्ताद ते मां पी जो अदब का हला कुछ ने के इजाजत दियो पढ़ी लिखी ऑफिसर थी। तुझे हाथ में टायर आई पाना ना पड़ो तुझे हाथ में किताब कलम था ठा मुझा पापा गोट थी अणमोट थी चल गोट थी अणमोट थी अमर इहा आस जी जल इहा आस अमर इहा आस जी जल इहा आस अमर इहा आस जी जल इहा आस दुनिया वारो पंहिंजे औलाद खे तइलीम सां संवारियो मुल्क जो नालो रोशन कयो। जहांगीर आए पानो तो खणी गई जहांगीर 12 जो पानो खणी रे ये को सत्या बंदो नी सर आज तो के 12 जो पानो खणी रे बैठ सिखण जे मोकलन था हिते जहांगीर जी मां जल्दी चाय खणी आ मुके कम ते वणणो आ मिंट कर आयो थी 2 मिनट सब्र कर बुहारो ॾियाचा पई। मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। हा चओ छा ॻाल्हाइणो आ पुट जहांगीर पढ़ण तो चाहे वो कम करण नथो चाहे।
ऐं हा हू चवे थो त उस्ताद मूंखे दड़का थो ॾे ऐं ॿियनि वांगुरु तालीम हासिलु करणु थो चाहियां। हाँ उस्ताद वफ़ादार थो हाणे छोरे जो आहे दिमाग़ ख़राबु चईसि इज़त सां वञी कमु करे न त अहिड़ा जूता हणंदोमांसि जो यादि कंदो पीउ पढ़ियो आहे पुट पढ़ंदो हालत ॾिस। जहांगीर जा पीउ थोरो सोच, एॾो जज़्बाती न थी। पुटु आहे पढ़ी पवंदो, तूं त न पढ़ी, पुट जी ज़िंदगी त बर्बाद न कर। सुतो पियो थी अंदरि वञी उथारीस वञे कम ते न आहे ज़रूरत। पुट जी पढ़ाई जी ॻाल्हि थी करियां त तपी बाहि थो थी वञी। जेको चयो थो मैं न इहो ई कर हल खुदी। चाहे आराम करे अम्मा मां कम ते कोई न स्कूल पुट तूं पढ़ी सघीं थो पर कुझु टाइम इंतज़ार कर, मां जैसे तुंहिंजे पीउ खे सम्झायां। ख़ुदा जी मार पई इन कालू कोकड़ी खे जंहिं मुंहिंजे मुड़ुस जो दिमाग़ ख़राबु करे छॾियो आहे। उथ पुट तूं कम ते वञ जेसीं मां तुंहिंजे पीउ खे सम्झायां। दस यार अजद ईअं थोरी परेशानी आहे। अनवर ॾे हाल अहवाल अॼु वरी कहिड़ो खंड सुधार पियो थिए। मूंखे लॻे थो अॼु कुझु न कुझु भॼाई चयो अथई तॾहिं त मुंहं में 12 था वॼाई। बसि यार छा ॿुधायां परेशान लॻो पियो। हा मथां वरी तुंहिंजी भाॼाई मथो खाई वई आहे। इहो पिटको मस ख़तमु थो थिए त वरी छोरे जी मथां पढ़ा पढ़ा सही पुछी न त मुंहिंजो त दिमाग़ ख़राबु थी वियो आहे। ॾिठ कयां त कयां छा यार। अनवर तो अरे पुट जो हरू भरू आहे दिमाग़ ख़राबु। यार चवी त सच थो पर तो वारे इन बैटरे खे तो वारी भाॼी खे केरु सम्झाए यार। तव्हां नौजवान वेही पंहिंजो होटल ते वक़्तु न विञायो। कदम तूं सही थो चवे पर तूं ऐं मां तइलीम जे लाइ छा था करे सघूं। तइलीम जो उजागर करण जे लाइ तव्हां अॻिते अचो। नौजवान जी सख़्तु ज़रूरत आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न पोइ असां तोसां सभु गॾु आहियूं। भला तूं ई खणी ॿुधाए असांजे ॻोठ में केरु पढ़ियो जो तुंहिंजो पुटु पढ़ंदो। अनवर पंहिंजे पुट खे पढ़ाए इहो ई मुस्तक़बिल जो हल अथव। जेॾी महिल दोस्तनि सां अची वियूं तो जो त इहो तालीम वारो पिटको त छॾे ई नथो सघे। छो अची तव्हां मां फाथाऊं। हिकु त घर वारा परेशान कनि ॿियो वरी हिते अच संगत थी परेशान करे तालीम आहे छा कुझु ई कोन्हे। पहिरियों सम्झाईसि प्यार सां जेकॾहिं सम्झी वियो त ठीकु आहे न त लाहे वठीसि पातर। वाह दा वाह माजिद तूं त ईअं थो चवीं। माजिद लॻे थो त मूंखे ईअं ई करिणो पवंदो। हाँ खैर आहे ख़बर पवंदी त सुभाणे खैर आया छा आहे। उस्ताद हिकिड़ी ॻाल्हि चवां मूंखे मोकिले त मां स्कूल वञां। ग़रीब जा ॿार पढ़ी छा कंदे हिते रोज़ी करींदो कुझु सिखींदो सही। ख़बर थी पाण खे ॾिसी थो जेके पढ़ियल यूनिवर्सिटी पढ़ी इहे वेठा आहिनि बाक़ी तूं छा कंदे। छो उस्ताद ग़रीब नथो पढ़ी सघे। जॾहिं चयमि त कोन थो पढ़जे न तंग छो थो करीं। उस्ताद मूंखे मोकिले त मां स्कूल वञां। वठ खण टायर वरी सेट कराए।
हाँ बाबा ॿुधा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सबक पहिरियों जहिड़ो तुंहिंजो नाम हम्द साहब तुंहिंजी साहिबीअ जा बेटे सो पनमुड़ा पाताल में जेकी मन जान सो उतारे तगे तुंहिंजे लुत्फ़ जो लतीफ़ चए तो वटि कान अदब छुटा आम में को फेरो करे गज़ल जो जहिड़ो तुंहिंजो लाम बाज उॾाईंदा मां रही तुंहिंजे तुम चक्कर तूं चाहूं कॾहिं काऊ तोखे माण्हू सरकार शाबाश वे बाबा सवाल आहे त मस्जिद नबवी जी अदावत लाइ ज़मीन कंहिंखां ख़रीद कई वई ही हिकिड़ो सुवालु आहे तव्हांजे सबक जो सुवालु आहे मस्जिद नबवी लाइ ज़मीन कंहिंखां ख़रीद कई वई बाबा तव्हांखे नथो अचे तोखे अचे थो हा पोइ ॿुधा बनू नजार बिन यतीम भाइरनि खां ख़रीद कई वई कहिड़ी आहे अच बाबा अच बिज न कर बाबा अच हली आ बाबा हली आ होशियार लॻो पियो आहीं पुट तुंहिंजो नालो छा आहे साईं मुंहिंजो नालो जहांगीर अच्छा जानकी ॾाढो भलो नालो आहे बाबा तूं पढ़ंदो आहीं न साईं मां पढ़ंदो न आहियां दुकान ते कमु कंदो आहियां अच्छा तूं पढ़ंदो न आहीं पोइ बाबा तो कीअं ॿुधायो तूं त सुवाल जो जवाब बि ॾेई वे अच्छा तोखे शौक़ु आहे पढ़ण जो हा साईं मूंखे पढ़ण जो शौक़ु आहे मां दुकान ते कमु करणु नथो ॾियां पुट पोइ तोखे केरु थो पढ़ण खां रोके बाबा साईं मूंखे बाबा नथो ॾियां मां पढ़ण छो बाबा तुंहिंजो पीउ नथो चाहे तूं पढ़ी तूं न तूं सुभाणे खां वठी अच तोखे स्कूल जा किताब मिलंदा कलम मिलंदा पेन मिलंदी ऐं तुंहिंजे बाबा सां मां ॻाल्हाईंदुसि पाणे बाबा तूं अच सुभाणे खां वठी अच अच्छा साईं मूंखे किताब वठी ॾिनो मां सुभाणे अचां स्कूल हा बाबा तूं अच टपंदो अच नचंदो कुॾंदो अच मां वेठो आहियां न हा साईं मूंखे किताब वठी ॾिनो सुभाणे मां स्कूल यार अनवर माण्हू थो ॿुधां पंहिंजे नंढड़नि खे पढ़ायो हींअर हिन जी पढ़ाई जो टाइम आहे ख़ुदा नंढड़े खे मुस्तक़िल तबाह न कयो तव्हां असांजा वॾा मोहसिन अदब जा हथ ॿुधो पंहिंजे मासूम जो तालीम याफ़्ता कयो ताकी कंहिं मंज़िल ते पहुचो इहो तव्हांजो ई मुस्तक़बिल आहे ईअं सम्झो तव्हांजो नालो रोशन कंदो इंशाअल्लाह मां तव्हांखे तसली थो ॾियां सदाम अले तोखे अकुल घणो आहे मां बेवकूफ़ आहियां 50 दफ़ा तोखे सम्झायो आहे त मूंखे पुट नाहे पढ़ाइणो पहिरियों मूंखे सदाम इहो ॿुधा स्कूल आहिनि किथे जिते स्कूल आहिनि उते सिमेहनि जा वाड़ा लॻा पिया आहिनि बोझ सां भरियल आहिनि उन में ॿार पढ़ायूं चापस अथई यार चापस आहे जिते वरी उस्ताद आहिनि न उते उस्ताद हिके जे पेर कढण जे पोयां आहिनि ॿार आख़िर पढ़ायूं त किथे पढ़ायूं यार तूं बि सलाह ॾे न बाबा उहो उस्तादनि जो मसइलो आहे तव्हां पंहिंजे नंढड़े खे तालीम ॾियो इनशाअल्लाह अला भली कंदो बाबा उहो दौर न रहियो आहे हींअर को बि स्कूल ॿुधा मूंखे जिते मेहनि जो वाड़ो ऐं फोन जा अॾा हुजनि हाणे ईअं न थींदो मां राति ॾींहुं कोशिशि पियो थो कयां इनशाअल्लाह इन्हनि जो मुस्तक़बिल बहितर रहंदो हाणे तव्हां अलाह ते यकीन रखो ऐं असां ते भरोसो कयो इनशाअल्लाह तमामु जल्द उहे ॾींहं अचण वारा आहिनि जॾहिं न थियो इन ई ॻाल्हि खे ॾिसंदासीं चङो अदान वारा हलूं था अलाह तौफ़ीक़ ॾींदो माशा अल्लाह अल्लाह निगाहबान हल सही हे सियाणा हल बाक़ी मां चरियो हां जहांगीर जा पीउ पुट खे पढ़ा तालीम तमामु ज़रूरी आहे और तो पढ़े ना है ज़रूरत पढ़ाई की छो न आहे ज़रूरी तालीम इंसान जी की अख आहे पढ़ियल हुजी त ख़बर पवनी न हिकड़नि पढ़ी पटका ॿधाया न वरी हिन जो वारो आहे किथे पढ़ाई छो त दिमाग़ ख़राब थियो अथव पढ़ाई मथो ई ख़राब करे छॾियो अथव पढ़ी वॾो ऑफिसर थींदो तुंहिंजो नालो रोशन थींदो इलाइक़े जो नालो रोशन थींदो मुस्तक़बिल
छाजी पढ़ाई मुंहिंजी मर्ज़ी आहे न मां नथो पढ़ायां न। मां चवई थी पुट खे पढ़ा। मूंसां बहस न कर, मुंहिंजो पुटु आहे न, मां नथो पढ़ायां त मुंहिंजी मर्ज़ी। दिमाग़ आहे ख़राबु तुंहिंजो। मां पढ़े वारे पुटु पढ़ंदो। ख़ुदा जी मार पंदी ने कालूअ खे जंहिं तुंहिंजो दिमाग़ ख़राबु कयो आहे। छा कयो तोखे कालू छोकिरी? सही त कालू चए थो छा रखियो आहे पढ़ाई में? मोहम्मद अनवर बाबा बीजे बाबा ॻाल्हि ॿुध बाबा, तुंहिंजो छोकिरो ॾाढो होशियारु आहे, ज़हीन आहे, हुनखे ॾाढो शौक़ु आहे। हू तोखा लाराए थो, हुनखे पढ़णु ॾे न। छोकिरो छो नथो पढ़ाई? उस्ताद मूंखे पंहिंजो बाबा पुटु नाहे पढ़ाइणो। असां कहिड़े ख़्यालनि में हुआसीं, ख़्याल ई टोड़े छॾी। छोकिरो त चए बाबू मूंखे दुकान ते मोकिलियो। पोइ दुकान में छा आहे? दुकानदारी मिले छा थो? सॼो ॾींहुं छोकिरो लोड़े थो, 200 रुपया 300 रुपया छा आहे न। अनवर तूं ख़्यालु कर, ॿिनि सालनि में छा थो थिए बाबा? पढ़ा, इल्मु वॾी शइ आहे, इल्मु 3 अख आहे, इल्मु वॾो तालीम जेका आहे न रोशनी आहे। थोरो दिमाग़ थधे खां कमु वठि, छोकिरो पढ़ा। बाबा नौकिरी आहे किथे? जेकॾहिं नौकिरी मिले थी सो बि पैसनि ते। इहे ॾोकड़ असां वटि आहिनि कोन। बाक़ी छोकिरो पढ़ी कंदो छा? भला 200 रुपया हींअर त घर आणे थो न, चुल्हो त घर जो ॿरे थो न। तुंहिंजो मक़सदु आहे न इहो घर जो चुल्हो बि बंदि थिए। नाग त कोन आहियूं न उस्ताद, मिटी खाईंदासीं। कहिड़ो ख़र्च आहे इल्म में? सफ़ा मुफ़्त तालीम लॻी पई आहे। ज़रूरु मोकिल छोकिरे खे। छोकिरो तुंहिंजो ज़हीन आहे बाबा, पढ़ी पवंदो, सुधरी पवंदो। पढ़ाई आहे कोन, किताब मुफ़्त आहिनि, तालीम मुफ़्त आहे, कुझु ई कोन्हे, बंदेर नगरी आहे बाबा। असांजी इहा कोशिशि आहे त तालीम असांजे सिंध में आम थिए, घर घर ॻोठ ॻोठ वाहण वाहण वस्ती वस्ती इल्म जी रोशनी हुजे, त जीअं हीअ असांजो समाज अंधेरे मां निकिरी रोशनी न अचे ऐं जहालत खां असां सभु बची पऊं। जेके उस्ताद वरी पढ़ाइनि था 5 आङुरियूं बराबरि न आहिनि, उहे वीचारा सूरनि में आहिनि। बाक़ी सही जेके नथा पढ़ाइनि उहे ठठ सां केॾी महिल कहिड़े गाॾी ते चढ़ियो था वठनि, केॾी महिल गोरख था वतन घुमंदा, केॾी महिल किथे जबलनि में वतन था टूअर कंदा। बाक़ी जेको पढ़ाए थो उहो वीचारो सूरनि में आहे। मास्तर साहिबु इहा नसीहत रख पाण वटि। मूंखे नाहे पढ़ाइणो पंहिंजो पुटु बाबा, जान मुंहिंजी छॾियो, छो अची परेशान कयो? अनवर दे हाल वाल काॾे थो वञी तकड़ा तकड़ा? यार अॼु त वञा थो स्कूल। मां चवां थो छोकिरे जो दाख़िल करायां यार। ॿुध अनवर, तूं चईं थो छोरे खे पढ़ायां, छोरो पढ़ी बि न टके जी इज़त कोन कंदई। यार सभु त चवनि था तालीम बहितर आहे। तूं हिकिड़ो पहिरियों शख़्स ई जेको चई थो तालीम सही न आहे। सुठो अथई, छॾीसि पचार किथे दुकान ते वञी रोज़ी करे। मां चवां थो तुंहिंजो ज़हन सही न आहे, जो अहिड़ी सोच रखी थो। दिमाग़ अथई ख़राबु, छोरो जेकॾहिं पढ़ी बि न टके जी इज़त कोन कंदई। हाँ वॾो जो छोरे खे पढ़ाइण वारो। ॻाल्हि कोन थी अचे। सचाम चए थो छोकिरो पढ़ा, हे मोतबर चए थो त तालीम सही न आहे। सम्झ में त ॻाल्हि कोन थी अचे त कंहिंजो चवणु कयां। मुंहिंजा मोला तूं का सणाई कर, मूंखे त का ॻाल्हि सम्झ में कोन थी। वालेकुम सलाम। उस्ताद हे हाल मूं वारो छोकिरो कमु सिखे थो या न ईअं ई थो अचे? अदा छोरे तो हाणे कमु सिखियो आहे तो खाधो। छो कोन सिखंदो? रोज़ त ईंदो आहे दुकान ते। हाणे तूं ई ॿुधाए न, जेको हिकिड़ो ॾींहुं अचे 4 ॾींहं अचे उहो कहिड़ो कमु सिखंदो? हा हा इहो चवी छा थो?
हिकिड़ो ॾींहुं अचे थो 4 ॾींहं पोइ थो अचे। इहा त तोखे ख़बर हूंदी न पुछा करी त काॾे थो वञे तूं पीउ आई तोखे ख़बर हूंदी हुजे हा हिते लभे हा न लभे थो हिते मां त जीअं आहे नज़र ई कोन थो अचे मूंखे रुॻो घर वञण ॾे लाया बछोरे जी खल कमु सिखणु आहे अखर पढ़ लफ़्ज़ो ॿिया वर्क सभु विसार। बाबा हिन में पढ़ाई जे बारे में आहे इल्मु रोशनी आहे इल्मु इंसान जी टी अख आहे हीअ जेको असां स्कूल में अची तव्हांखे पढ़नि था त तव्हांजे पढ़ण सां तव्हांजो अक़ुलु वधंदो तव्हांजो शौक़ु वधंदो तव्हां हिन समाज में कंहिं न कंहिं कमु करण जा थींदो वॾा थींदो ऑफिसर थींदो नौकिरीदार थींदो तव्हांजो माउ पीउ बि ख़ुशहाल थींदो हीउ मुल्क बि ख़ुशहाल थींदो तव्हांजो पंहिंजो नालो बि रोशन थींदो ऐं तव्हांजे माउ पीउ जो हिन मुल्क जो बि नालो रोशन थींदो त इल्मु इंसान जे लाइ नेमत आहे इल्मु तमामु वॾी शइ आहे पढ़णो आहे ऐं तव्हांजे आसे पासे पाड़े में जेकॾहिं ॿार ॿिया नथा पढ़नि खेॾनि था या माउ पीउ नथा वञनि या मज़दूरी ते था वञनि उन्हनि खे बि चओ त स्कूल अचनि ऐं पढ़नि त जीअं असांजो समाज बि सुधरी सघे। तूं पढ़ी छा थींदे उस्ताद छो इंजीनियर थी डॉक्टर थी पायलट थी उस्ताद छो बाबा सही उस्ताद पैगंबर पेशो आहे मूंखे फ़ख़्रु आहे त मां उस्ताद थींदुसि। शाबाश पुट तुंहिंजी सोच ॾाढी सुठी आहे छो त इहो उस्ताद ई आहे जेको इंजीनियर बि पैदा करे थो पायलट बि पैदा करे थो डॉक्टर बि पैदा करे थो उस्ताद जी वॾी हिकिड़ी अज़मत आहे ऐं उस्ताद ई हिन मुआशिरे जो संभालींदड़ ऐं सुधारींदड़ आहे। शाबाश बाबा तुंहिंजे पुट ॾाढो ख़ुशि पियो लॻी अमां साईं चयो आहे सुभाणे स्कूल अचे तूं मां सुभाणे स्कूल वेंदमि। स्कूल वई पर मास्टर तोखे मिलियो किथे? अमां मां स्कूल वियमि साईं मूंखे उते ई ॾिठो। स्कूल वियो आहे तुंहिंजो दिमाग़ सही आहे तुंहिंजे न पीउ खे ख़बर पई ॾाढी मार ॾींदई। मां मूंखे पढ़णो आहे मां पढ़ी वॾो ऑफिसर थींदुसि। पुट पढ़ाई सुठी ॻाल्हि आहे पर तुंहिंजो पीउ बि त राज़ी थिए न। अमां तूं दुआ कजे तुंहिंजी अलाह ताला तुंहिंजी दुआ क़बूल कंदो। पुट मां त हमेशह दुआगू हूंदी आहे पढ़ण सां माण्हू में शौर अचे थो वॾी मंज़िल मारे थो। अमां मां ॿियनि जे दर ते कमु न कंदुसि मूंखे इलाही ख़राबु थो लॻे तुंहिंजे लाइ ऐं बाबा जे लाइ घणो कुझु करणु थो चाहियां। ठीकु आहे पुट पर ख़्यालु कजां तुंहिंजे पीउ खे ख़बर न पवे जीअं उन खे ख़बर पई त पाण ॿिन्हिनि जो ख़ैरु न आहे। स्कूल खां थी पोइ कम ते हली वेंदुमि मां बाबा खे ख़बर न पवंदी। समीना ओ समीना समीना किथे घुमई जानगीर किथे आ? खेत आहे दुकान ते वियल आहे। हाँ दुकान ते वियल आहे अचण त ॾिस। जानगीर तूं काॾों पियो अची? ही पेरे पवण ऐं हथ खे चुमियूं ॾियण किथों सिखियो हुई?
बाबा उस्ताद चयो माउ पीउ जो अदब करणु अलाह ख़ुशि थींदो आहे उन्हनि जी दुआ सां सभु कम आसान थी वेंदा आहिनि। अच्छा माना ये कम सब तालीम जा आहिनि। तालीम ज़रूरी आहे यार। बाबा मूंखे मोकिल मां स्कूल पढ़ां। जहांगीर पढ़ण थो चाहे उनखे इजाज़त ॾियोसि पढ़ी लिखी ऑफिसर थींदो। तूं हुनजो पीउ आहीं उनखे दुआ ॾींसि। जहांगीर जी मां जहांगीर जो मुंहिंजो अखियूं खोले छॾियूं। सही चवंदा आहिनि तालीम इंसान जे लाइ ज़रूरी आहे। लख सलाम आहे असांजे सदाम खे जंहिं असांजे ॻोठ में स्कूल खुलायो। सलाम अथसि मुंहिंजो। सुभाणे खां वठी पंहिंजो पुटु भली स्कूल वञे मूंखे को बि एतिराज़ु न आहे। पुटु जहांगीर कारे पियो वञी? पुटु जहांगीर तूं भली पढ़। तुंहिंजे अदब जी इख़लाक़ मुंहिंजे मन खे साफ़ करे छॾियो आहे पुटु। तूं भली पढ़ मुंहिंजा बच्चा। पुटु तुंहिंजे हिन हथनि में किताब ऐं कलम था ठहनि मुंहिंजा जानी। टेर न मुंहिंजा बच्चा टेर न। सवीना अॼु मुंहिंजे पुट खे घोट करे मूंखे तयारु करे मां पंहिंजे हथनि सां स्कूल छॾणु वेंदुसि। ऐं हीउ पढ़ी वॾो थी ऑफिसर थींदो ऐं मुंहिंजो नालो रोशन कंदो ऐं हिन मुल्क जो नालो रोशन कंदो। तालीम छो न आहे? तालीम आहे पर असां वालिदिन मालिकी कयूं न। स्कूलनि जी मालिकी कोन था कयूं। उस्तादनि खे उस्ताद वारो रुतबो ॾियूं इज़त ॾियूं। उस्ताद माउ पीउ आहिनि पर उहा हैसियत असां विसारे वेठा आहियूं। समीना हीउ उहो ई उस्ताद आहे जे मुंहिंजे मन खे साफ़ करे ऐं मूंखे इंसान कयो। समीना हिन मुंहिंजे पुट खे घोट बणा जो मां पंहिंजे बचे खे स्कूल वठी वञा। रो न अनवर। अॼु तुंहिंजी अखियुनि में लुढ़क ॾिसी मूंखे अहसासु थियो आहे वाक़ई तइलीम आहे पर असां वालिदेन मालिकी नथा कयूं। अॼु मां जहांगीर पुट खे तयारु करे घोट बनाईंदमि। पुट तूं पढ़। तुंहिंजे हथनि में हीउ टायर न किताब था ठाहे मुंहिंजा पुट। माशाल्लाह माशाल्लाह मुबारक खैर मुबारक होता खैर मुबारक। इस हाणे प्यारो तो लॻे पुट। माशाल्लाह अदा सदाम तव्हांजी वॾी महिरबानी जो असांजे ॻोठ में तव्हां स्कूल खोलायो। वॾी महिरबानी यार। अदा अनवर मुंहिंजो को बि थोरो कोन्हे। मां हिकिड़ो समाजी वर्कर आहियां। तालीम जी बहितरी लाइ मां हिकु ॾीओ ॿारियो जंहिं मां रोशनी थी ऐं तूं तालीम जे लाइ राज़ी थी। अदा सदाम हल त हल स्कूल हलूं साईं खे हली पारत कयूं ऐं नंढड़े खे दाख़िला वठी ॾियूं। हा हा छो न अचो त गॾिजी था हलूं।
जो ज़मीर जाॻियो आहे ऐं हुनखे तइलीम जी ख़बर पइजी वई मां कोशिशि करे हुनखे हिते वठी आयो हुनजे ॿार खे दाख़िल कयो ऐं सुठे नमूने सां पढ़ायो अनवर तो ॾाढो भलो कयो जहांगीर खे वठी आई जहांगीर तुंहिंजो ॾाढो होशियारु अथई ॾाढो ज़हीन अथई ऐं शौक़ु बि ॾाढो अथसि हीअ न पढ़ी पवंदो त रुॻो तुंहिंजो न सॼे मुल्क जो नालो रोशन कंदो हिकिड़े ऑफिसर थींदो तव्हां सभिनी जी नेकी थींदो ऐं असांजो मुस्तक़बिल बि बाबा ईअं रोशन थींदो साईं मुंहिंजे पुट जे अदब जी इख़लाक़ मूंखे इंसान बणायो आहे जंहिं मूंखे तइलीम जी अहमियत सेखारी बाक़ी साईं तालीम इंसान जी प्रिय आहे साईं जेकॾहिं मूं अगरि सभु को पंहिंजे औलाद खे पढ़ाए ऐं उस्ताद जो अदब करे पोइ त असांजे मुआशिरे मां जहालती ख़तमु थी वेंदी आहे महिरबानी साईं तव्हां असांजे ॿारनि खे तइलीम सां रोशनास कयो था सदाम बाबा असांजो त इहा ई कोशिशि आहे त तालीम खे आम कयूं या महिनत कयूं था उस्ताद आहियूं पर जीअं तव्हां समाजी वर्क कयो था न स्कूल खोलण जे पुठियां ईअं न असांजा वालदेन अख पट न होशियारु थी पियो आहे न सुजाॻ थी पियो आहे न त ॾाढो तालीम जो माहौल बहितर थी वञे असुल में सदाम असांजा वालदेन तालीम खां तमामु माना ॼण छिरकनि था हलाए छा स्कूलनि खां ई परे थिया आहिनि न त वालदेन जो फ़र्ज़ु आहे स्कूल अचनि स्कूल जी जांच ड्यूटी कनि पंहिंजे ॿारनि जे तालीम बारे वक़्तु उस्तादनि सां सलाह मशवरो कनि ऐं उस्तादनि सां खोड़ सारा मसइला थियनि था उन्हनि सां हर वेल समाजी तौर ते वेही ॿुधनि ॻाल्हियूं मसइला हल कनि जेकॾहिं उस्ताद खे इज़त मिलंदी त उस्ताद जेको पढ़ाइणु चाहे थो हीउ माशरो अञा वधीक सुधरंदो पर वालदेन ॼण कनि लाटार कयो वेठा आहिनि ऐं सम्झो था ॼण असांजी ज़िमेवारी कोन्हे न बाबा तालीम में सिर्फ़ु उस्ताद जी ज़िमेवारी न आहे वालदेन हीउ मुआशिरो सभु हुन सां गॾिजी जॾहिं क़दम क़दम सां मिलाए हलंदा तॾहिं उस्ताद छो कनि कंदा उस्ताद वीचारा पंहिंजी ड्यूटी कनि था पंहिंजो फ़र्ज़ु ईमानदार सां अदा कनि था पर वालदेन खे ज़रूरी आहे त पंहिंजे ॿारनि खे स्कूल वठी अचनि उन्हनि जे पढ़ण जी जांच कनि पर भला उस्तादनि सां मसइला घटि में घटि हुन सां शेयर बि कनि असां सां तव्हां कंदा असांजी दिलि बि वधंदी ऐं माहौल अञा बहितर थींदो 5 अक्टूबर उस्तादनि जो आलमी ॾींहुं आहे मुंहिंजे अहिड़ा खोड़ उस्ताद आहिनि जेके नंढनि वॾनि स्कूलनि में पंहिंजे तालीम जो फ़र्ज़ु ॾियण जो फ़र्ज़ु पूरो करा कान्हे ज़रूरत इन ॻाल्हि आहे जी मुआशिरो उन्हनि खे सपोर्ट करे उन्हनि जी अहमियत खे सम्झे ऐं उस्ताद जी अज़मत जो क़ाइल थिए जॾहिं उस्ताद खे इज़त मिलंदी आहिनि समाज में मुआशिरे में त तालीम जो माहौल वधि बहितर थींदो 5 अक्टूबर उस्ताद जो ॾींहुं असां पाण उस्ताद आहियूं पर उस्ताद जी अज़मत खे सलाम था कयूं छो त हीउ हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं आहे जंहिं ते असांजे सॼे समाज खे ख़बर पए थी त उस्ताद पोइ हिन समाज जो फ़र्ज़ु आहे हुनजी बि कहिड़ी ड्यूटी आहे हू छा थो करे मुंहिंजे हिन पुट जी पार अथव छो जो जेके मूं खां बि ॾिठा आहिनि हीउ वॾो थी ऑफिसर हिनजे बदिले बि पार अथव मूंखे पहिरें न पोइ बाबा इहो असांजो फ़र्ज़ु आहे असांजे फ़र्ज़ु लाइ असांखे रोशनी फैलाइण लाइ वरी महिरबानी साईं वरी महिरबानी हा बाबा छा पियो कढो थी त असांजे मुल्क जो नालो पाकिस्तान आहे वाजिद शौक़त तइलीम खे उजागर करण जे लाइ तव्हां अॻिते अचो मुंहिंजो साथ ॾियो मां तव्हां सां गॾु आहियां यार असां त कोशिशि कयूं पर कामयाबु थियूं न वाजिद कोशिशि कमु करणु असांजो कामयाबी ख़ुदा ई ॾींदो बेशक तूं सही थो चईं कोशिशि करणु असांजो कमु आहे कामयाबी अलाह ॾींदो अॼु खां पोइ हिकु ई नारो तालीम तालीम ज़िंदाबाद ज़िंदाबाद, उस्ताद उस्ताद ज़िंदाबाद। ज़िंदाबाद